करमपुर लग जिले जेकाबाद जे ॻोठ हबीब खान जांगवाणी वासी ॻोठाणो बादल जांगवाणी काल सिविल कोर्ट ठुल में हाज़िरी ॾेई वापसी घर ईंदे मुबैना तौरु लापता थी वियो आहे। वारसनि जो वधीक चवणु हो त हाज़िर 28 तारीख़ हाज़िर हुई पंजन जुम्मो बादल पंजन मोहम्मद हसन हुसैन बस्ती सिकंदर ये विया थे असां टे निकिता थे चोथों पोइ रहिजी वियो जिन असां इंतज़ारु कयोसीं शाम तक राति जो 8 बजे तक कोन आया। हिन टाइम ताकी फुल सम्झे न सिविल कोर्ट में हिन टाइम असां फुल असां दरख़्वास्त न ॾिनो जाचा में थाणे में बि न यूपी में भी न जंगल में भी न नापरकोट भी न रहीमाबाद भी कोन असांजो अर्ज़ा केसरी साहब के डीएसपी साहब के जिलो जेकाबाद आईजी सिंध आईजी सिंध के असां अर्ज़ कयूं था त असांजो इहो हमरा गुमा लालकाणो डीआईजी लालकाणो इन खे अर्ज़ कयूं था त असांजो हमरा कल गुम थी वञनि ताईं ज़ाहिर कोन थियो आहे। जिलो जेकाबाद एसपी खे इहा गुज़ारिश कयूं था महिरबानी करे त असांजो हमरा हिन टाइम तक लापता आहे इहो हमरा असांखे ज़ाहिर करे ॾे।